नाज़रीन, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाहीअ खे अदालती क़त्ल करार ॾियण बाबति सदारती रेफरेंस ॿुधणीअ लाइ मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंबर जी। गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाही जी सज़ा ॿुधाइण वारो जेको मामलो आहे उन जे हवाले सां दाख़िल सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट तरफ़ां बेंच जोड़ण जो फ़ैसिलो थियो आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में बेंच जोड़ण जो फ़ैसिलो थियो आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी 2011 में उन वक्त के सदर आसिफ अली ज़रदारी मार्फत शहीद भुट्टो केस के हवाले से रेफरेंस दायर कयो हो ऐं घुर कई हुई त शहीद भुट्टो के बुधायल फाही जे केस अदालती कत्ल हो। सुप्रीम कोर्ट इन फैसले ते नजरसानी करे इंसाफ फराहम करे। वो रेफरेंस जो वो मुसलसल सुप्रीम कोर्ट में हो पर उन ते का भी बेंच न जुड़ी ऐं उन हवाले से पीपुल्स पार्टी जो मुतालबो सामू ईंदो रहियो त उन रेफरेंस के ॿुधो वञे त जी तारीख़ जो सही तयन करे सघिजे ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के ॿुधायल सज़ा जो अदालती कत्ल हो ना इंसाफ़ी हुई। उन हवाले से सुप्रीम कोर्ट इन केस ते नज़रसानी करे हाँ चीफ जस्टिस जी सरबराही में इन मामले ते बेंच जोड़ण जो फ़ैसिलो थियो आहे, जेका बेंच जल्द अनाउंस थींदी ऐं हिन केस जी ॿुधणी उहा बेंच कंदी। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।